बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, दुनिया जी जेका वॾी कामयाबी आहे न, उहा घर वेठे कोन थी मिले। कामयाबीअ खे हासिलु करण लाइ महिनत करणी पवंदी, क़ुर्बानी ॾियणी पवंदी। अॼोके नौजवाननि खे थोरो नज़र में रखी असां फ़ैसिलो कयूं त अॼु जंहिं माण्हूअ खे चओ कंहिं कम लाइ, चवंदो मूंखां न थींदो। माना कम खे ॾिसण खां अॻु में, कम खे करण खां अॻु में ई जवाबु ॾेई वेठो आहे त इहो कमु मूंखां ज़ोर आहे। इन जे करे कामयाबी जेका आहे त हिननि खे हासिलु कोन थी थिए। हिकिड़ी औरत ई वॾी ख़ूबसूरत, उनखे कंहिं माण्हूअ सां प्यारु थी वियो। उहा औरत ॻाइणी हुई। उहा ॻाए पंहिंजो गुज़र सफ़र कंदी हुई, होटलनि में, क्लबनि में ॻाईंदी हुई। उनजो पेशो ई इहो हुयो। जंहिंसां उनजो प्यारु थियो, उन सां उन शादी कई। शादी शायदि 1 साल ताईं हली। उनजो मुड़ुसु कंहिं वजह खां हिन खे छॾे ईअं हलियो वियो। हिन जी तमामु घणी उन सां मुहबत हुई। हे उन जे वञण जो सदमो बर्दाश्त न पई करे सघी। हीअ पंहिंजे पुट खे पालण लाइ हिन वॾा जतन कया। हीअ हर वक़्तु क्लबनि में ॻाईंदी हुई, पर हिन जो जेको दिलि दिमाग़ जो जेको सॼो ध्यानु हो न, उहो पंहिंजे मुड़ुस ॾे हुयो। त उहो मूंखे छॾे वियो छो? हीअ सफ़ा अकेली थी पई। तक़रीबन हिन जो पुटु 3 सालनि जो थियो। हे पंहिंजे पुट खे खणी हिकिड़े स्टेज शो करणु वई। उते पुट खे स्टेज जे भरिसां विहारे पाण गिटार खणी स्टेज ते ॻाइण लाइ वई। ॻाईंदे ॻाईंदे विच ॻाइण में हिन जी आवाज़ बंदि थी वियो। हीअ गुंगी थी वई। हिन जो आवाज़, हिन रड़ियूं कयूं, हिन साह ते ज़ोर ॾिनो, पर हिन जी आवाज़ ख़तमु थी चुकी हुई। छो जो हिन जो ध्यानु जेको हो त सॼो पंहिंजे मुड़ुस ॾे हुयो। जेके बि हाल में माण्हू वेठा, उन्हनि सभिनी रड़ियूं कयूं। उहे सभु चाहिनि पिया त असां इंजॉय करणु आया आहियूं, उहे ख़ाली कीअं था वञी सघनि। उन्हनि हिननि ते चुंपलियूं उछलियूं, उन्हनि अंडा उछलिया, उन्हनि टमाटा उछलिया, उन्हनि सभु कुझु हिननि जी बेइज़ती करण जी कोशिशि कई। उहे माण्हू आख़िर हिन खे तमामु घटि वधि ॻाल्हाइण लॻा। सॼे हाल में जेको त घणो शोर थी वियो। शोर खां पोइ हिन जो जेको नंढड़ो 3 सालनि जो जेको पुटु हुयो, उहो स्टेज ते आयो। उन पंहिंजी माउ खां माइक वठी उहो ॿाते ॿोलीअ में ॻाल्हाइणु लॻो। जीअं हिन जी माउ ॻाए पई त उअं ई उहो ॻाइणु लॻो। जेके बि हाल में माण्हू वेठा, उन सभिनी खे ॾाढो मज़ो आयो। त हिकु ॿाराणी ॿोली ॿी ॿाती ॿोली, सभिनी इंजॉय कयो। छो जो उन्हनि सभिनी खे मश्करी लॻी। मश्करी लॻण खां पोइ हिननि खे हिकिड़ो अंदाज़ो थी वियो, 4-5 साल ही हिन जी जेका डिमांड हुई, उहा डिमांड हिन जी वधंदी पई वञे। हर स्टेज ते हिन नंढड़े खे घुराइनि पिया। हिन जी माउ जेका आहे त उहा गुंगी थी वई। उहा हॉस्पिटल में दाख़िल थी वई। 7-8 सालनि जो थियो त हिन जी पूरी प्रैक्टिस थी वई त हीउ फुल कॉमेडियन करे सघे थो। थोरो वॾो थियो, हिन जी महिनत बि जारी हुई ऐं हिन खे पोइ शौक़ु जाॻियो त मां कंहिं मूवी में कमु कयां। हे इन ॻोल्हा में हो त को अहिड़ो माण्हू मूंखे टकरिजे त जेको मूंखे मूवी में चांस वठी ॾे। ईअं ई स्टेज शो कंदो रहंदो हो, पंहिंजी माउ जो इलाजु बि कंदो रहंदो हुयो। तमामु मुश्किल वक़्तु हिन जे मथां आया। नंढो ॿारु थी करे हिन एॾो दुनिया जो भार खयो जंहिंजी का हद कोन्हे। उतां ई हिकिड़े प्रोग्राम में हाल में हिकिड़ो डायरेक्टर वेठो, उन हिन खे सिलेक्ट कयो। उन हिकिड़े फिल्म में हिन खे चांस ॾिनो कॉमेडियन जो। उहा फिल्म हिट फिल्म वई। हिन कॉमेडी जो रोल अदा कयो ऐं उन खां पोइ उनजो नालो मशहूरु थियो। उनखे शायदि तव्हां बि सुञाणो था। उनजो को बि फिल्म में डालाइक न आहे। हर फिल्म में उहो बग़ैर डालाइक जे दुनिया जे माण्हुनि खे खिलाए थो। हे पंहिंजी महिनत में तमामु घणो मसरूफ़ हो। हे पंहिंजी माउ जो इलाजु बि कराइणु चाहे पियो। हिन जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त हिन जी माउ जेका आहे त हिन जे कॉमेडियन फिल्म खे ॾिसे, हिन जो शौक़ु पूरो थिए ऐं हिन सां ॻाल्हाए। हिन तमामु घणो पंहिंजी माउ जो ख़्यालु कयो, उनजो इलाजु करायो। हीअ पंहिंजे पहिरीं फिल्म जो वीडियो खणी पंहिंजी माउ खे वञी ॾेखारियो त हिन जे माउ जो आवाज़ु वापसि आयो। उनखे ॿुधाईं त मां एक्टर थी वियो आहियां। हिन जी माउ खे एॾो वॾो धचको न लॻो जो हीउ मुंहिंजो पुटु वॾो एक्टर थी वियो आहे। उन जी माउ उनखे चयो, जॾहिं तूं पहिरियों दफ़ो स्टेज ते मूंखां माइक वठी तो ॻाल्हायो, तो ॻायो न, त मां तंहिं महिल सम्झी वई हुयसि त तूं का शइ आहीं। तूं दुनिया में पंहिंजो नालो रोशन कंदे। माण्हू तुंहिंजो मिसाल ॾींदा। उनजो नालो आहे चार्ली, मिस्टर चार्ली, जेको अॼु सॼी दुनिया जा माण्हू उनजी फिल्मुनि खे ॾिसी इंजॉय कंदा आहिनि।
दोस्तों कहानी जो मक़सदु इहो आहे त कामयाबी घर वेठे कॾहिं बि कोन मिलंदी। कामयाबी लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि, वॾा सदमा सहणा पवंदा आहिनि, वॾियूं तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं आहिनि। पर यकीन कयो इन्हनि तकलीफ़ुनि खां पोइ जॾहिं कामयाबी मिलंदी, इहे तकलीफ़ूं, इहे ॾुखियाइयूं, इहे असांखे यादि बि न रहंदा। कामयाबु थी करे पंहिंजो नालो त रोशन कंदो, पंहिंजे क़ौम जो नालो बि रोशन कंदो ऐं पंहिंजे पीउ माउ जो नालो बि रोशन कंदो। हाणे फाइनल ते था अचूं त जॾहिं 3 सालनि जो ॿारु माइक वठी स्टेज ते ॻाए सघे थो, उहो कामयाबु थी सघे थो, उहो फिल्मी दुनिया ताईं पहुची सघे थो, त तव्हां असां कामयाबु छो नथा थी सघूं? असां त 3 सालनि जा न आहियूं। तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिसो था त तव्हां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे 3 सालनि जा न हूंदव। तव्हां असांखे ज़मानो ॾिठल आहे, तव्हां असांखे दिमाग़ु आहे, तव्हां असांखे नफ़े नुक़सान जी ख़बर थी पए, पर 3 सालनि जो ॿारु उनखे ख़बर कुझु बि न आहे हूंदो। उहो जॾहिं कामयाबु थी सघे थो त असां तव्हां बि कामयाबु थी सघूं था। असांखे सिर्फ़ु हिमत जी ज़रूरत आहे। असां वटि हर शइ अलाह जी ॾिनल मौजूदु आहे। असांखे सिर्फ़ु इरादो ऐं असांखे हिमत जी ज़रूरत आहे। असां तव्हां ज़रूरु कामयाबु थींदासीं। जंहिं बि कम खे वठो, ईअं न चओ त मूंखां कमु न थींदो। माना इन जो मतिलबु आहे त तव्हां खां कमु वाक़ई बि इहो न थींदो। तव्हां कम में हथु विझो, तव्हां कम जे तरफ़ वधो, इनशा अल्लाह तव्हां उहो कमु करे बि वेंदव, कामयाबी बि माणींदव ऐं ज़मानो तव्हांखे सलाम बि कंदो। कमाईंदव तव्हां पंहिंजे लाइ, जग तव्हांखे चङो चवंदो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।